बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शाल जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों असांजी अलफ़ लैलाम सीरीज़ जारी ऐं सारी आहे। 147 पार्ट असां पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जो पार्ट नंबर 148 तव्हांजी ख़िदमत में। असांजो किस्सो हले पियो अर्धशेर ऐं हयात नफ़ूस जो। अॼु उन सिलसिले जो आख़िरी पार्ट तव्हांजी ख़िदमत में पेश पिया कयूं। सुभाणे खां वरी नओं किस्सो तव्हांजी ख़िदमत में थींदो। हाणे हलूं पिया पार्ट नंबर 148 हिन किस्से जो आख़िरी हिसो या पुॼाइण। कलोके किस्से में असां तव्हांखे ॿुधायोसीं त अर्धशेर जेको हुयो चङे टाइम खां गुम हुयो। पंहिंजे पीउ खां त मोकिलाए आयो, पर हुनखे का ख़बर न पई पए त मुंहिंजे पुट जो अलाए छा हाल थियो। उन जे करे हिन जो पीउ जेको हुयो उहो वॾो लश्कर वठी फ़ौज साण करे हिन मुल्क ते काहे आयो। जॾहिं हिन मुल्क ते काहे आयो वॾे लश्कर सां गॾु, त जेको बादशाह हुयो हयात नफ़ूस जो पीउ, उहो उन जा अमीर वज़ीर, उन्हनि ॾिठो त वॾे लश्कर सां आयो आहे, हिन सां जंग करणु ईअं सम्झ पाण खे तबाह करणु, हिन सां जंग करे कोन सघंदासीं। पोइ वज़ीर खे हुन मोकिलियो, वज़ीर खे पंहिंजे खे मोकिलियईं। तव्हांखे हिन पार्ट में असां ॿुधायोसीं। पोइ वज़ीर खे हुन ॿुधायो त मां पंहिंजे पुट जी ॻोल्हा में आयो। अर्धशेर खे बादशाह माराए पियो, जलाद जे हवाले कयो हुई। वज़ीर तकड़ में अची पहुतो। वज़ीर हुनखे बादशाह खे ॿुधायो, हुनखे वेंजारे सेंजारे सुठा कपिड़ा पाराए ऐं पीउ ॾे मोकिलियनि। हे अची पीउ सां मिलियो, पर हेॾा हयात नफ़ूस जेका हुई, हयात नफ़ूस ॾाढी परेशान हुई। उनखे इहो थियो त हाणे पीउ जो आयो अथसि, थी सघे थो मता मां यादि न अचांसि, मता मां विसरी वञांसि, पंहिंजे पीउ सां पंहिंजे मुल्क वापसि हलियो वञे, मूंखे छॾियो वञे। हाणे हिन जे करे हयात नफ़ूस सां पंहिंजो पीउ बि नाराज़ हुयो। उन जे करे हिन पंहिंजे हिकु बानीअ जे हथारऊं अर्धशेर ॾे नियापो मोकिलियो त पंहिंजे पीउ खे चयो त मूंखे तव्हां आज़ादु कराए ऐं मुंहिंजे पीउ सां खां वाइदो वठे त मुंहिंजो पीउ मूंसां बुरो सलूक न कंदो, या त मूंखे पाण सां वठी वञे, कि नथो वठी वञे त इहा महिरबानी करे त मुंहिंजे पीउ खे इहो ताक़ीद कनि त मूंसां उहो बुरो सलूक न करे। अर्धशेर खे जॾहिं इहो पैगाम मिलियो, चई त मां हेॾियूं तकलीफ़ूं, हेॾा कशाला हे जेके कया अथमि से हुनजे करे कया अथमि, मां हिनखे विसारींदुमि कीअं। बानी खे चई त तूं वञी हिनखे ॿुधाए त तूं परेशान न थी, मां पंहिंजे पीउ सां तुंहिंजे सिलसिले में ज़रूरु ॻाल्हाईंदुसि ऐं मूंखे उमेदु आहे त हिन महिल वक़्तु मटियल आहे ऐं मां पंहिंजे पीउ खे राज़ी कंदुसि। ऐं हाणे जे तुंहिंजे पीउ ॾे असां नियापो कंदासीं माइटीअ जो, त तुंहिंजो पीउ बि हाणे तुंहिंजे पीउ खे ज़रूरत न थींदी मुखालफ़त करण जी। बाक़ी इहो आहे त तुंहिंजे पीउ सां ज़ाहिर ॻाल्हियूं उन सां थींदियूं। उहो जेकॾहिं तोखां पुछे शादीअ जे बारे में त तूं इनकार न कजां, छो जो तुंहिंजे पीउ खे इहा ई पक आहे त मुंहिंजी धीउ शादी कान कंदी, सो तूं हाणे इनकार न कजां। बाक़ी तोखे छॾे मां पंहिंजे मुल्क अकेलो वापसि कोन वेंदुसि, तूं दिलि जाए कर। हिन उहो ई साॻियो नियापो बानीअ खे ॾिनो। बानी वञी शहज़ादी खे ॿुधायो। शहज़ादी ॾाढी ख़ुशि थी। राति थी शहज़ादो पंहिंजे पीउ सां मिलियो, अर्धशेर पंहिंजे पीउ सां मिलियो। चङे टाइम खां जो पीउ खां परे हुयो, मुल्क खां परे हुयो। पीउ हिन खां सॼो हाल अहिवाल पुछियो। हिन शुरूअ खां आख़िर ताईं पीउ सां सॼी ॻाल्हि कई।
बादशाह चयसि त तो हेॾियूं तकलीफ़ूं कटियूं आहिनि, हाणे ॿुधाए त तूं छा थो, तुंहिंजी मर्ज़ी छा आहे, तूं छा थो चवणु चाहीं, छा थो करणु चाहीं, मूंखे ॿुधाए त मां तुंहिंजे लाइ छा कयां। जेकॾहिं चाहीं त मां हेॾो लश्कर वठी आयो आहियां, मां हिन मुल्क खे, सॼे मुल्क खे तबाह कयां, जेके माल खज़ाना अथनि उहे सभु तबाह कया आहिनि, फुरिया आहिनि, ऐं जेको बादशाह हुआ इन बादशाह खे ख़ुदि इन जे घर वारनि खे मां ज़लील कया। शहज़ादे चयसि त न बाबा, मां इहो नथो चाहियां, छो जो अॻ में बि तव्हां जंग जे बारे में चयो, मां तव्हांखे झलियो हो त जंग न, जंग यानी तबाही, उन खां बहितर आहे त मां पाण वञा थो, वापारनि जे, ताजरनि जे, सौदागरनि जे रूप में वञी कोशिशि कयां थो। पर हाणे उहो मुंहिंजो नसीबु हुयो, मां त वॾी कोशिशि कई, हाणे तव्हां आया हो, पर हाणे हवाउनि जो रुख मटियल आहे, हाणे उहो बि मुखालफ़त कोन कंदा, तंहिंजे करे जंग करणु मां कोन थो चाहियां। ऐं वॾी ॻाल्हि त हुननि मूंसां अहिड़ो को सुलूक न कयो जंहिंजे करे हुननि खे असां इहा सज़ा ॾियूं। हाणे मां चाहियां थो त मां शहज़ादीअ सां शादी कयां, सो मुंहिंजी ख़्वाहिश आहे त तव्हां, अॻियां बि बादशाह हुआ, तोड़े खणी असां खां कमज़ोर आहे, पर पोइ बि बादशाह हुआ, सो तव्हां हुन जी इज़त कयो, भलो हिकिड़ो तोहफ़ो तयारु करे हिन जे पीउ ॾे मोकिलियो। पर जेको वज़ीर मोकिलियो हुई इहो सियाणो आहे, उन जे हथार मोकिलियो, मूंखे उमेदु आहे त हाणे बादशाह न कंदो। पीउ हिन खे चयो त भाई खज़ाने में पुराणे ज़माने खां असांजे अबनि ॾाॾनि खां वठी हे जेके शयूं क़ीमती क़ीमती नायाब शयूं, इन्हनि मां ॾिस जेको तोखे पसंदि अचे त मां बादशाह ॾे सुखड़ी करे मोकिलियो, तूं पाण हिननि मां पसंदि कर। शहज़ादे ॾिठियूं उन मां क़ीमती शयूं, नायाब शयूं, पुराणे ज़माने जूं, जेके हिनखे पसंदि आयूं उहे हिन कढियूं। वज़ीर खे घुराइनि, उन वज़ीर जे हवाले कयनि उहे सूखड़ियूं। उहे ॾेई हिनखे चवनि था हाणे हे सूखड़ियूं तोखे ॾियूं था, हे बादशाह अब्दुल कादिर हयात नफ़ूस जो जेको पीउ आहे उन ॾे खणी वञ, उन खे असांजे पारां तूं चईंसि त मां पंहिंजे पुट लाइ तुंहिंजे धीउ जो संग थो तोखां घुरां, ऐं हे सूखड़ियूं तोखे ॾियां थो, मूंखे उमेदु आहे त सूखड़ियूं बि क़बूलु कंदे, ऐं मुंहिंजी माइटीअ जी जेको मां तोखे कोठ थो ॾियां उहा बि तूं क़बूलु कंदे। हाणे जवाबु ॾे, जेको जवाबु ॾिए उहो असांखे खणी। वज़ीर सूखड़ियूं खणी ऐं रवानो थियो। बादशाह अब्दुल कादिर जेको हुयो हयात नफ़ूस जो पीउ, ॾाढो परेशान लॻो पियो, हेॾी वॾी फ़ौज आई आहे, अलाए हिननि जो मतिलबु छा आहे, त मुल्क तबाह थी वेंदो, इन सोच में लॻो पियो हुजे त वज़ीर अची पियो, वज़ीर अची सलाम कयसि। बादशाह बोखलायल हुजे, बादशाह वज़ीर खे ॾिसी ऐं उथी बीठो, जीअं कंहिंजे अदब एतिराम में उथी बीठो। वज़ीर अॻिते वधी बादशाह जे पेरनि ते किरियो त साईं इहो तव्हां छा था कयो, मूं लाइ तव्हां उथी बीठा आहियो, मां तव्हांजो नौकर आहियां, तव्हां वेहो। बादशाह जा ॼण होश कमु न पिया कर। बादशाह खे विहारे, बादशाह खे सूखड़ियूं बादशाह जे अॻियां पेश कई त मूंखे मलिक आज़म बादशाह हे सूखड़ियूं तव्हांजे मोकिलियूं न, सलाम बि ॾिना अथई, बादशाह खे यकीन न पियो अचे। बादशाह खे इहो त हे हेॾो लश्कर वठी आयो आहे, इहो वरी मूं ॾे सूखड़ियूं सलाम छो मोकिलियूं, पर सूखड़ियूं जो बादशाह जे अॻियां हुन रखियूं त बादशाह सूखड़ियूं जो ॾिठियूं त अहिड़ियूं नायाब क़ीमती हुयूं जेके हिन बादशाह पंहिंजी बादशाही में कोन ॾिठियूं। हिते बादशाह खे कुझु ॼण आथत थियो, ड्रिजूं ख़तमु थियुसि। वज़ीर चयसि त बादशाह सलामत, ॿी ॻाल्हि ॿुधो, मलिक आज़म मूंखे मोकिलियो आहे सूखड़ियुनि सां गॾु तव्हां ॾे, हू तव्हां सां माइटी करणु थो चाहे,
मां उन्हनि जे पारां हे तव्हां ॾे पैगाम खणी आयो आहियां त उन जे पुट सां तूं पंहिंजी धीउ हयात नफ़ूस जी शादी कराए। जेकॾहिं तोखे मंज़ूरु आहे, तूं उन ते राज़ी आहीं, त महर जे बारे में तूं मूंखे जेको चवंदे त मां हुननि खे ॿुधाईंदुसि, छो जो हुननि चयो आहे त जेका वरंदी ॾे उहा वठी अचे। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह चयो त मां इनकार कीअं कंदुसि, हे त मुंहिंजे लाइ ईअं सम्झो इज़त जी ॻाल्हि आहे, मूंखे क़बूल आहे, पर वज़ीर तोखे बि ख़बर आहे मुंहिंजे धीउ जी। हाणे भला उन खां पुछूं, अॼु ॾींहं ताईं त कान पई करे, हाणे पुछूंसि। ग़ुलामनि जे सरदार जे बादशाह निहारे उनखे चई त मुंहिंजे धीउ ॾे वञ, उनखे वञी ॿुधाए त मलक आज़म पंहिंजे पुट जे लाइ तुंहिंजो संग घुरियो आहे, तुंहिंजी मर्ज़ी छा आहे। ग़ुलाम वियो शहज़ादीअ वटि, शहज़ादी खे सलाम करे बादशाह जो पैगाम ॾिनई त बादशाह हे पैगाम ॾिनो आहे। हूअ त ॼण इन इंतज़ार में वेठी, हीअं त मूंखे क़बूल आहे। ग़ुलाम वापसि आयो, बादशाह खे अची ॿुधाई। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह इन ख़ुशीअ में, छो जो वज़ीर सॼो इहो कमु कयो हो, बादशाह हिकिड़ी शाही पोशाक वज़ीर खे ॾिनी, 10,000 दीनार वज़ीर खे इनाम ॾिने। हिन खे चई त वञ वञी बादशाह खे ॿुधाए त मां राज़ी आहियां हिन माइटीअ में, ऐं बादशाह कयां इजाज़त वठो त मां बादशाह वटि हाज़ुर थियां, बादशाह जो वञी सलाम कयां। वज़ीर ख़ुशि थींदो आयो मलक आज़म वटि, अची उनखे सॼो जवाबु ॾिनई त बादशाह राज़ी आहे। शहज़ादे जो ॿुधो त शहज़ादो बि ॾाढो ख़ुशि पियो थिए। साईं हाणे हुन इजाज़त घुरी आहे त तव्हां इजाज़त ॾियो त तव्हांजी अची हाज़िरी भरे तव्हांखे सलाम करे। बादशाह इजाज़त ॾिनी। बादशाह अब्दुल कादिर आयो, हयात नफ़ूस जो पीउ अची बादशाह सां मिलियो। बादशाह हुनजी सुठी आजा कई, छो जो हाणे त माइटी पई थियनि था, उनजी ॼण सुठी आजा कई। ॿई वेठा कचहरी पे कनि, शहज़ादो हुननि जे साम्हूं बीठो हुजे। कचहरी कंदे मलक आज़म हिकिड़ी पेती घुराई, उहा पेती खोलाई। उन पेती, सॼी पेती जेका हुई उहा मोतियुनि ऐं हीरनि जवाहरनि सां भरियल हुई, ऐं उन में 50,000 दीनार पियल। हयात नफ़ूस जे पीउ बादशाह खे चई त हाणे माइटीअ जा मरहला त तय थी विया, तो बि क़बूल कयो। मां पंहिंजे पुट जे पारां ईअं सम्झो आहियां वकील, ही महर अथई, मुंहिंजे पुट पारां महर अथई। हुन महर क़बूल कयो। हुन 1000 दीनार ॿिया बि ॾिना त वलीमे ते ख़र्चु कयो। उन महिल ई साईं काज़ी घुराए, काज़ी अची वियो, गवाह अची विया। बादशाह अब्दुल कादिर जी धीअ ऐं मलक आज़म जे पुट अर्दशेर जो निकाह थियो। हीअ अहिड़ो ॾींहुं हुयो हिकिड़ो जो जेके दोस्त हुयासीं त ख़ुशि हुया, पर दुश्मन ऐं हासिद जेके हुयासीं नाराज़ हुया। भर पासे जा जेके बादशाह जिन खे हिन माइटी खां जवाबु ॾिनो हो, उन्हनि खे ॼण ॾाढो थियो त भला असां बि माइटी जी घुर कई हुईसीं, पर असां सां हिन माइटी न कई। परे जे बादशाह सां माइटी कई थी, त चवण जो मतिलबु त सॼण ख़ुशि हुया ऐं दुश्मन नाराज़ हुया। शहर खे सिंगारियुनि, दावतूं थियूं, ग़रीब गुरबो खाए पियो। आख़िर शादी थी। मलक आज़म शादी खां पोइ पंहिंजे पुट खां पुछियो त भाउ भला हाणे ॿुध, हाणे तुंहिंजी मुराद बि पूरी थी, शादी बि थी वई, हाणे ज़ाहिरा त पंहिंजे मुल्क हलूं, मूंखे बि चङा ॾींहं थिया आहिनि हिते आयो हां, तोखे त अञा टाइम घणो थियो आहे, सो हाणे जंहिं मतिलब लाइ आया आहिनि सो मतिलबु त थी वियो पूरो। भला ॾे ख़बर, अञा कुझु हलण खां अॻु में तूं चाहीं थो? हिन चयो त बादशाह सलामत पीउ खे चईं त बाबा मां हुन वज़ीर खां बदिलो वठणु थो चाहियां जंहिं असां सां ख़राबु सलूक कयो, ऐं हू ग़ुलाम जंहिं असां ते कूड़ो इल्ज़ाम लॻायो,
इन्हनि ॿिन्ही खां मां पलांद वठणु थो चाहियां। बसि इहो पलांद वठी पोइ असां हलिया। मलक आज़म उन महिल ई बादशाह अब्दुल कादर ॾे कासिद मोकिलियो त वज़ीर ऐं ग़ुलाम क़ैद करे असां ॾे मोकिलियो। बादशाह जी त थोरे में बि जान छुटे। बादशाह ॿिन्ही खे क़ैद करे ऐं मलक आज़म ॾे मोकिलियो। जॾहिं उहे ॿई पहुता त मलक आज़म हुकुम ॾिनो त इन्हनि ॿिन्ही खे शहर जे दरवाज़े ते फांसी ॾे। ॿिन्ही खे बादशाह हुकुम मूजिबि शहर जे दरवाज़े ते फांसी ॾिननि। कुझु ॾींहं तरसिया। कुझु ॾींहं तरसण खां पोइ बादशाह अब्दुल कादर खां इन्हनि इजाज़त घुरी त हाणे असांखे इजाज़त ॾे त हाणे असां पंहिंजे मुल्क वापसि वञूं तुंहिंजी धीअ समेत। छो जो हाणे हीअ असांजे घर जी भातियाणी आहे तुंहिंजी धीअ। हाणे असांखे ख़ुशीअ सां इजाज़त ॾे असां। बादशाह हिननि जे वञण लाइ सफ़र जी तयारी कई। ॻाढ़े सोन जो तख़्त ठहिराई जंहिंमें मोती हीरा लॻल हुया। असील घोड़ा उन तख़्त खे छिकनि पिया। शहज़ादीअ जूं जेके कनीज़ूं हुयूं नौकर चाकर जेके हुयसि उहे सभु शहज़ादी पाण सां गॾु कयां। एतिरे में उहा जेका मामा हुई जंहिं तातियो हुअसि पोड़ीअ जंहिं सॼो हिननि ॿिन्ही जे मिलाइण जो खिटराग ठाहियो उहा बि अची पहुती। मूंखे पाण सां गॾु वठियूं हलो। हे बादशाह खां मोकिलाए मलक आज़म ऐं हिन जो पुटु ॿई सुवार थिया। बादशाह अब्दुल कादिर हुन जा अमीर वज़ीर शहर जा मोतबर माण्हू शहर जा आम माण्हू उहे बि हिननि खे रुख़्सत करण जे लाइ या उहो मंज़र ॾिसण जे लाइ अची गॾु थिया। बादशाह पाण घोड़नि ते महिमान बादशाह ऐं घोट कुंवार उहे बि घोड़नि ते। बादशाह हिननि खे रुख़्सत कंदो 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 पंहिंजे मुल्क जी सरहद पार कराइण। हिते जेॾी महिल मुल्क जी सरहद वटि पहुता त मलक आज़म शाह अब्दुल कादर खे चयो त हाणे तव्हां पंहिंजे मुल्क वापसि वञो। बसि हाणे असां अॻिते वेंदासीं तव्हां पंहिंजे मुल्क वापसि वञो। भाकुर पाए बादशाह खे नेड़ ते चुमी ॾिनई। बादशाह खे चई त तुंहिंजो असां ते अहसान आहे जो तूं असांखे मान बख़्शे पंहिंजी धीउ जो संग ॾिनो। हुन बि चयो त माना मुंहिंजे लाइ बि इहा इज़त जी ॻाल्हि आहे जो मां तव्हां जहिड़े बादशाह सां ईअं सम्झो त माइटीअ में थियो आहियां। हिननि ॿिन्ही पीउ पुटनि खां मोकिलाए वरी आयो पंहिंजे धीउ वटि। अची धीउ खे भाकुर पाए मिलियो। धीउ पीउ जा हथ वठी चुमिया। ॿई रोअनि पिया। उन चयोसि हाणे मूंखे ख़ुशीअ सां मोकल ॾे त मां वञा। बादशाह हिनखे रवानो कयो। बादशाह अब्दुल कादर जेको पंहिंजे मुल्क वापसि वियो। शहज़ादो हुन जी ज़ाल हुन जो पीउ बाक़ी लश्कर मंज़िलूं तय